नासिन कराची में 10 मुहर्रम हराम के सिलसिले में मरकजी मातमी जुलूस नश्तर पार्क खां बरामद थी वियो आहे। जुलूस रिवायती रस्तन खां थींदो हुसैनिया ईरानिया खारा दर ते नहर थींदो, जॾहिं त सिक्योरिटी जा गैर मामूली इंतजाम कया विया आहिनि। मातमी जुलूस जे रिवायती रस्तन खे कंटेनर लगाए सील कयो वियो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर। नाज़रीन, दुनिया जियां पाकिस्तान में भी 10 मुहर्रमुल हराम एहतराम से मल्हायो पियो वञे। अॼु जेको मरकज़ी जुलूस आहे नश्तर पार्क खां निकितो, जेको नुमाइश चौरंगी खां वेंदे ही बंदर रोड तां गुज़री रहियो आहे ऐं इमाम बारगाह अली रज़ा खां थींदो तिब्बत सेंटर रेडियो पाकिस्तान पहुचंदो। जेकी ज़ोहरनि जी नमाज़ आहे उहा तिब्बत सेंटर ते अदा कई वेंदी। हर तरफ़ जेको आहे सलाम या हुसैन जूं सदाऊं आहिनि ऐं जेकी आहे अज़ादार हज़ारनि जे तादाद में हिन मरकज़ी जुलूस में शामिल आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जुलूस रूटनि खां थींदो, जेको आहे हुसैनिया इमाम ईराना में नहर थींदो ऐं हिन में सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि इंतहाई सख़्तु कया विया आहिनि। 10,000 मजमूई तौर ते जेके पुलिस ऑफिसर ऐं एहलकार आहिनि तैनात कया विया आहिनि। उन सां गॾोगॾु रेंजर्स ऐं स्पेशल सिक्योरिटी जा यूनिट जा जेके कमांडोज़ आहिनि उहे बि तैनात कया विया आहिनि। उन सां गॾोगॾु जेकी वॾियूं बिल्डिंगियूं आहिनि उते जेको आहे निशानेबाज़ जेके स्नैपर्स आहिनि उहे बि तैनात कया विया आहिनि। उन सां गॾोगॾु जेके स्काउट जा नौजवान आहिनि उहे बि जेके पंहिंजूं ड्यूटियूं आहिनि उहे सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। ऐं जेको आहे अलामा शहनशाह नक़वी जेको आहे मजलिस खां पढ़ाइण खां पोइ जेको आहे हीउ जुलूस नश्तर पार्क खां निकितो, जेको नुमाइश चौरंगी खां थींदो बंदर रोड ते जेको इमाम बारगाह अली रज़ा आहे उतां थींदो, जेको आहे मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदो, जेको आहे हुसैन या इमाम ईराना में नहर थींदो। ऐं कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे त हीअ जुलूस जा मंज़र आहिनि जेके हज़ारनि जे तादाद में जेके अज़ादार आहिनि उहे मातम करे रहिया आहिनि, नुआखानी करे रहिया आहिनि ऐं सिक्योरिटी जा बि ॿिए तरफ़ जेके इंतज़ाम आहिनि त सख़्तु कया विया आहिनि। जी।